अहम ख़बर मांखे ॾियूं त अॻूणे DG IMF FIA बशीर मेमून चयो आहे त बिना सबूतनि जे शरीफ़ ख़ानदान ख़िलाफ़ केस दाख़िल करण दबाव विधो वियो। अॻूणे DG FIA बशीर मेमून लाहौर सेशन कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शहबाज़ शरीफ़ ते जंहिं अरब शेख खे फ़ाइदो ॾियण जो इल्ज़ाम मढ़ियो वियो उहो हाणे वज़ीर आज़म सां मिलण वञी रहियो आहे। बशीर मेमून चयो त बिना सबूतनि जे शरीफ़ ख़ानदान जे भातियुनि ख़िलाफ़ केस ठाहिण जो चयो वियो। शहबाज़ शरीफ़ जी फाइल ॾिसी चयो हो त मनी लॉन्ड्रिंग जो केस कोन थो ठहे। अॻूणे DG FIA बशीर मेमून चयो त शहबाज़ शरीफ़ खे फ़ाइदो ॾियण बाबति जंहिं अरब शेख ते इल्ज़ाम आहिनि उन जो केतिरनि ई वज़ीरनि सां तस्वीरूं बि आहिनि। PTI जा टोल्स पघारूं वठी माण्हुनि जा पटका धूड़ करे रहिया आहिनि। बशीर मेमून चयो त FIA जे आला अख़्तियारनि खे अपील आहे त उहे इदारनि जे साख खे नुक़सान न पहुचाइनि। अहम ख़बर मांखे ॾियूं पिया अॻूणे DG FIA बशीर मेमून चयो आहे त बिना सबूतनि जे शरीफ़ ख़ानदान ख़िलाफ़ केस दाख़िल करण ते दबाव विधो वियो हो। अॻूणे DG FIA बशीर मेमून लाहौर सेशन कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शहबाज़ शरीफ़ ते जंहिं अरब शेख खे फ़ाइदो ॾियण जो इल्ज़ाम मढ़ियो वियो उहो हाणे वज़ीर आज़म सां मिलण वञी रहियो आहे। बशीर मेमून चयो त बिना सबूतनि जे शरीफ़ ख़ानदान जे भातियुनि ख़िलाफ़ केस ठाहिण जो चयो वियो जॾहिं त शहबाज़ शरीफ़ जी फाइल ॾिसी चयो हो त मनी लॉन्ड्रिंग जो केस कोन थो ठहे। अॻूणे DG FIA बशीर मेमून चयो त शहबाज़ शरीफ़ खे फ़ाइदो ॾियण बाबति जंहिं अरब शेख ते इल्ज़ाम आहिनि उन जूं केतिरियूं ई वज़ीरनि सां तस्वीरूं बि आहिनि। PTI जा टोल्स पघारूं वठी माण्हुनि जा पटका धूड़ करे रहिया आहिनि। अमांखे अहम ख़बर ॾियूं पिया बशीर मेमून चयो त FIA जे आला अख़्तियारनि खे अपील आहे त इहे इदारनि जी साख खे नुक़सान न पहुचाइनि। अहम ख़बर मांखे ॾियूं पिया अॻूणे DG FIA बशीर मेमून चयो आहे त बिना सबूतनि जे शरीफ़ ख़ानदान ख़िलाफ़ केस करण लाइ दबाव विधो वियो। अॻूणे DG FIA बशीर मेमून लाहौर सेशन कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शहबाज़ शरीफ़ ते जंहिं अरब शेख खे फ़ाइदो ॾियण जो इल्ज़ाम मढ़ियो वियो हो उहो हाणे वज़ीर आज़म सां मिलण वञी रहियो आहे। बशीर मेमून चयो त बिना सबूतनि जे शरीफ़ ख़ानदान जे भातियुनि ख़िलाफ़ केस ठाहिण जो चयो वियो। शहबाज़ शरीफ़ जी फाइल ॾिसी चयो हो त मनी लॉन्ड्रिंग जो केस कोन थो ठहे।